वारिस ॾिनो माची मां ख़बर अहवाज़ शेयर कंदासीं। वारिस ॾिनो माची भरिसां मासूम बाड़ो तालाब में बुॾी फौत थी वियो। ॻोठ गुलशेर भट्टी में 7 वरीह जो अली खान पुट अली हैदर भट्टी रांदि कंदे तालाब में किरी पियो। नीगर जो लाश घर पहुचण ते संदसि वासन में कोहराम अची वियो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। वारिस ॾिनो माची भरिसां मासूम बाड़ो तालाब में बुॾी फौत थी वियो। ॻोठ गुलशेर भट्टी में 7 वरीह जो अली खान पुट अली हैदर भट्टी रांदि कंदे तालाब में किरी पियो। नीगर जो लाश घर पहुचण ते संदसि वासन में कोहराम अची वियो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। ॻोठ गुलशेर भट्टी में 7 वरीह जो अली खान पुट अली हैदर भट्टी रांदि कंदे तालाब में किरी पियो। नीगर जो लाश घर पहुचण ते संदसि वासन में कोहराम अची वियो। वारिस ॾिनो माची भरिसां मासूम बाड़ो तालाब में बुॾी फौत थी वियो। ॻोठ गुलशेर भट्टी में 7 वरीह जो अली खान पुट अली हैदर भट्टी रांदि कंदे तालाब में किरी पियो। तफ़सील मालूम कंदासीं। वारिस ॾिनो माची मां धरती टीवी जे रिपोर्टर अता हुसैन उनारी खां। जी अता हुसैन, आगाह कजो। जी बिल्कुल, वासी जो ॻोठ गुलशेर भट्टी में 7 साला मासूम नीगर अली खान वलद अली हैदर भट्टी पानी के तालाब में बुॾी फौत थी वियो आहे। जॾहिं त नीगर जो मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। ॿुधायो पियो फौती नीगर सरकाणे जो रहवासी आहे जेको पंहिंजे वालिदिन सां गॾु माइटनि वटि घुमण आयो हो। जी महिरबानी अता हुसैन तफ़सील ॾियण जे लाइ।